नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो नारा केनाल मोरी वटि जीप कल्टी, हिकु ॼणो फोत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अछड़ोथर जे ॻोठ ॾेसाऊ मां खिपरो ईंदड़ मुसाफ़िर जीप तेज़ रफ़्तारी सबबि ओचितो चौपाए माल अचण सबबि मोराडी रोड ते नारा केनाल वटि कल्टी थी पई आहे, जंहिं जे नतीजे में जीप में सवार 25 वरे जो अलाॾिनो वल्द जीलो राजड़ फोत थी वियो, जॾहिं त हकीम वल्द उस्मान, उमर वल्द इब्राहिम राणो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मियुनि में हिकु ॼणे जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे पई, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो नारा केनाल मोरी वटि जीप कल्टी, हिकु ॼणो फोत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अछड़ोथर जे ॻोठ ॾेसाऊ मां खिपरो ईंदड़ मुसाफ़िर जीप तेज़ रफ़्तारी सबबि ओचितो चौपाए माल अचण सबबि मोराडी रोड ते नारा केनाल वटि कल्टी थी पई आहे, जंहिं जे नतीजे में जीप में सवार 25 वरे जो अलाॾिनो वल्द जीलो राजड़ फोत थी वियो, जॾहिं त हकीम वल्द उस्मान, उमर वल्द इब्राहिम राणो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मियुनि में हिकु ॼणे जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे पई, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो आहे।